अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, मां मुख्तियार अब्बासी आहियां। तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ख्याल लॻो पिया। ही बस त पुराणो आहे, 1970 तक़रीबन अञा अॻिते 1960 खां मतिलबु पाकिस्तान ठहण खां पोइ, पर उन में आस्ते आस्ते शिदत ईंदी वई। 1970 खां पोइ वरी हिन बस हिकु नओं जनम वरितो, पोइ हलंदो हींअर 2022 आहे। अञा इहो बस चिटी तरह साबित न थियो आहे। कंहिं महिल इहो बस माठीणो थी वञे थो, कंहिं महिल वरी इहो तेज़ थी वञे थो। उन बस जो बुनियादु हीअ आहे त आया पाकिस्तान में रही करे सिंध जो वजूदु ऐं उन जी बका रहंदी या न रहंदी, सिंध जा मसइला हल थींदा या न थींदा, असांखे पाकिस्तान जी सियासत करणु खपे या न करणु खपे, पाकिस्तान जे हुजण में सिंध जी बका आहे या नाहे, या सिंध जेकॾहिं अकेली हुजे, अकेलो मुल्क हुजे त पोइ वधीक तरक़ी कंदो, ऐं उहो भला जेकॾहिं अकेलो मुल्क थिए त उहो कीअं थींदो। इहो इन क़िस्म जो जेको बहस आहे, इहो तक़रीबन 60, 65, 70 सालनि खां वठी हलंदो थो अचे। ऐं उन जा ॿ हिकिड़ियूं धाराऊं आहिनि। मतिलबु त कौमपरस्त ई आहिनि, पर उन्हनि जूं धाराऊं ॿ आहिनि, उन्हनि जा फ़िक्र ॿ आहिनि। हिकिड़नि जो ख़्यालु आहे त असांखे पाकिस्तान में रही करे सिंध जी क़ौमी हक़ ख़ुदि अख़्तियारी, सिंध जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं सिंध जो हक़ ख़ुदि अख़्तियारीअ जे लाइ जदोजहद करणु खपे। ॿियनि जो ख़्यालु आहे त पाकिस्तान जे हूंदे सिंध जी क़ौमी हक़ ख़ुदि अख़्तियारी नथी मिली सघे ऐं सिंध पंहिंजो आज़ादी नथी वठी सघे, सिंध तरक़ी नथी करे सघे। इहो हिकु ॿिए धारा जो ख़्यालु आहे। मां तव्हां सां हिकु ॻाल्हि वाज़िह कयां त पाकिस्तान ठहण खां वठी 4 स्कूल ऑफ थाट रहिया आहिनि। मतिलबु त 4 धाराऊं रहियूं आहिनि सिंध में, 4 फ़िक्र रहिया आहिनि, 4 शख़्सियतूं रहियूं आहिनि, जिन जे पुठियां सॼी सिंध जी सियासत जेका आहे उहा सर्कल्स में आहे। हिकिड़ी त धारा आहे साईं GM सैद जी, साईं GM सैद जो स्कूल ऑफ थाट। बल्कि मां अञा उन खां थोरी अञा अॻु जी ॻाल्हि कंदुसि, छो त साईं GM सैद 1970 खां पोइ उन जो जेको आज़ादीअ जो फ़िक्र आहे उहो पोइ थो शामिलु थिए, पर पाण 1970 खां अॻु जी था ॻाल्हि कयूं। कम्यूनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान, मतिलबु त पाकिस्तान में लेफ्ट जो फ़िक्र, उन में कम्यूनिस्ट पार्टी जेका इंडिया खां आई उन जो, या उन में सिंध में काफ़ी अॻु में ई माण्हू तरक़ी पसंद ऐं कम्यूनिस्ट ख़्यालनि जा हुया, पर उन खां पोइ वरी हैदर अहमद जतोईअ जो अचणु, उहो बि पंहिंजो कम्यूनिस्ट पार्टीअ सां हुयो, पोइ उन खां अलॻि थियो अज़ीज़ सलाम बुखारी, ऐं उन खां पोइ जाम साकी, उन खां पोइ आस्ते आस्ते उहो हलंदो ऐं हींअर अवामी वर्कर्स पार्टी, अवामी जमहूरी पार्टी, या अहिड़ियूं जेके लेफ्ट जूं पोरियत मज़ामत तहरीक, या सॼे पाकिस्तान में हिकिड़ो चङो ख़ासो जेको आहे उहो लेफ्ट जे दोस्तनि जो हिकिड़ो हिसो आहे। मतिलबु त मां उनखे चवंदुसि लेफ्ट जो स्कूल ऑफ थाट। जाम साकी उन कंहिं दौर में तमामु वॾो मशहूरु हुयो। मतिलबु कम्यूनिस्ट पार्टीअ जो, लेफ्ट जो, तरक़ी पसंद जो स्कूल ऑफ थाट, इहो असांजे सिंध जो हिकिड़ो फ़िक्र हो। ॿियो फ़िक्र थियो पंहिंजो ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो बज़ाहिर त को वॾो नज़रियाती ऐं को लेफ्ट जो माण्हू या को कौमपरस्त कोन हो, हू पंहिंजो हिकिड़े अहिड़े तबिके सां वास्तो रखे पियो, मतिलबु फ्यूडल तबिके सां वास्तो रखे पियो। उनजो हिकिड़ो जेको पर मां हिन जो ख़्यालु जो आहे त उन जे मौक़िफ़ खे मां फ़िक्र चई सघां थो त भई तव्हां ईअं कुझु बि हासिलु न करे सघंदव जेसि ताईं तव्हां इक़्तिदार में न ईंदव। तव्हां इक़्तिदार में अची माण्हुनि खे गॾु करे ऐं पोइ तव्हां जेको आहे सो आज़ादीअ जा ऐं ॿिया क़िस्म जा इन क़िस्म जा नारा हणो। उन में हू कामयाबु वियो ऐं हू सम्झे पियो त ईअं मूंखे इक़्तिदार मिलंदो कोन, ईअं मां इक़्तिदार जी कुर्सीअ ताईं पहुची कोन सघंदुसि, तंहिंजे करे मूंखे ही सभु धंधा करणा पवंदा, मूंखे वॾेरा गॾिजी खणी हलणा पवंदा। इहो हाणे सही हुयो या ग़लति फ़िक्र हुयो, उनजो फ़ैसिलो वक़्तु करे पियो त उहो उनखे पंहिंजो हिकिड़ो जेका वॾेरकी जमहूरियत त कोन थींदी आहे, पर वॾेरकी क्लास जी अॻुवाणी कंदड़ जेको आहे उन में पाकिस्तान में जेकी बि अहिड़ियूं धुरियूं हुयूं जेके इस्टेब्लिशमेंट जूं आशीर्वाद सां आयल धुरियूं हुयूं, हिकिड़ो इहो जेको आहे फ़िक्र। हाणे मां फ़िक्र मां इन करे थो चवां त ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां बि सिंध जो तमामु घणो हिसो लाॻापियल हो, सिपाफ जे रूप में, पीपल्स पार्टीअ जे रूप में, छो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको पहिरियों आयो त उहो अहिड़ा सोशलिस्ट क़िस्म जा नारा खणी आयो ऐं पोइ आस्ते आस्ते वरी उहो पार्टी जेका आहे सा वॾेरनि जी पार्टीअ में तब्दील थी वई।
उन खां पोइ साईं जेम्स सैद जो फ़िक्रु हुयो जेको आज़ादु सिंधु देश जो फ़िक्रु हुयो, जंहिं चयो त भाई पाकिस्तान न खपे ऐं असांखे पाकिस्तान मां को बि सिंध खे फ़ाइदो कोन्हे को, ऐं सिंध हिकु आज़ादु मुल्क हुयो। ऐं असां बहरहाल साईं जेम्स सैद उहो ई हुयो जंहिं आज़ादीअ जी जंहिं पाकिस्तान जी करारदाद पास कई, पर वक़्त ऐं हालतुनि खे ॾिसी करे ऐं हुन पोइ उन आज़ादी जो नारो हुयो। तंहिंजे करे मां उनखे टियों फ़िक्रु चवां थो त उहो टियों जेको फ़िक्रु हो उहो सिंधु देश जो मतिलबु आज़ादु अलहदगी फ़िक्रु हो। ऐं जेको चोथों फ़िक्रु हो जेको तमामु वॾो नालो हो उहो हो साईं रसूल पलीअ साहिब जो। रसूल पलीअ साहिब जो फ़िक्रु बि उन्हनि सां तक़रीबन हम लाॻापियल हुयो, मिसलन लेफ्ट सां बि लाॻापियल हो, अवामी जमहूरियत सां बि लाॻापियल हो, क़ौमुनि जे आज़ादीअ सां बि लाॻापियल हो। पर रसूल पलीअ साहिब जी हिकिड़ी जेका मां उनखे तमामु कलेक्टिव सोच जो चवां थो त उन में इहो हो त रसूल पलीअ साहिब इहो चयो त बाबा मज़लूम क़ौमूं थींदियूं आहिनि, मज़लूम तबिका थींदा आहिनि पर मज़लूम क़ौमूं बि थींदियूं आहिनि, ज़ालिम तबिका थींदा आहिनि पर ज़ालिम क़ौमूं बि थींदियूं आहिनि। हुन लेफ्ट जे उन फ़िक्रु हो उनखे रद्द कयो, छो त लेफ्ट जो फ़िक्रु इहो हो त ज़ालिम तबिका थींदा आहिनि, ज़ालिम क़ौमूं कोन थींदियूं आहिनि। पलीअ साहिब उन क़ौमी ऐं तबिकाती जदोजहद खे ॻंढे ऐं हिकिड़ो जेको आहे सो नए अज़म सां मैदान ते लथो। ऐं पोइ तमामु घणो तेज़ीअ सां तव्हां ॾिठो त पलीअ साहिब जा जेके पंहिंजो फ़िक्र जा हामी हुया, अवामी तहरीक SST ऐं ॿिया तमामु उन पोइ आस्ते आस्ते उनजो फ़िक्रु वधंदो वियो। त मां इन में 4 फ़िक्र जेको आहे चवां थो, पर पलीअ साहिब में इहो हुयो त पलीअ साहिब चयो पियो त मां जेको आहे आज़ादु सिंधु देशी तहरीक जो हिमायती न आहियां, मां पाकिस्तान जे गॾियल पॉलिटिक्स जो हामी आहियां, मां पाकिस्तान जे अंदरि रही करे मां सिंध जे क़ौमी हक़ ख़ुदि इख़्तियारी जी ॻाल्हि कयां थो। हाणे इहे 4 फ़िक्र हुया। हाणे जेको मुंहिंजे ॻाल्हि करण जो जेको मक़सदु आहे उहो हीअ आहे त इन्हनि 4 फ़िक्रनि जे अंदरि तमामु घणा तज़ाद हुया, पर बज़ाहिर घणी शयूं उन्हनि जे अंदरि में वेझड़ाइप बि हुयूं ऐं काफ़ी हद ताईं वेझड़ाइप रही बि आहे। मिसलन जॾहिं बि डिक्टेटरशिप आई आहे त मुल्क ते, त इहे तक़रीबन समूरियूं धुरियूं जेको आहे सो गॾिजी वियूं आहिनि। सिंध जे क़ौमी मसइलनि ते, कालाबाग डैम जो मसइलो हुजे, पाणी जो मसइलो हुजे, ॿिया तमामु वॾा अनेक मसइला हुजनि, त तक़रीबन थोरी घणी हेठि मथां ई असां पीपुल्स पार्टी त वरी इक़्तिदारी पार्टी आहे, पोइ कॾहिं पंहिंजो गप में पेर हणे थी त कॾहिं वरी ॿाहिरि निकिरी थी अचे, कॾहिं वरी कालाबाग डैम जी हिमायती बि थिए थी त कॾहिं वरी मुखालफ़त, छो त हुनजी जेका प्रायोरिटी आहे, क्राइटेरिया आहे, उहा इक़्तिदार आहे, कुर्सी आहे। तंहिंजे करे हुनखे जॾहिं अवामी प्रेशर पवे थो त पोइ हुन कालाबाग डैम तां ऐं ग्रेटर तेल कैनाल तां हथु खणी थी वञे। वरी जॾहिं प्रेशर नथो पए त वरी MQM सां बि ॻाल्हियूं करे थी, पर उहो पीपुल्स पार्टी टिंड पतन वारी रांदि उहा खेॾे पई। पर सची ॻाल्हि हीअ आहे त जमहूरियत में उन खे बि जेको आहे तस्लीम करणु खपे त पीपुल्स पार्टी जी बि हिकिड़ी हैसियत आहे। तंहिंजे करे हीअ जेके 4 फ़िक्र आहिनि, 4 धाराऊं आहिनि सिंध में, कनि मामलनि में गॾियल बि आहिनि ऐं कनि मामलनि में जुदा बि आहिनि। मुंहिंजो रुॻो एतिरो चवणु आहे त हिकिड़ी धारा आहे त पाकिस्तान न खपे। हिकिड़ी इहा धारा आहे सिंध में तमामु घणो हल्को इन क़िस्म जो आहे मौजूदु जेको चए थो पाकिस्तान न खपे। पर ॿी धारा बि आहे, ॿी धारा चवे थी त पाकिस्तान खपे। ही आसिफ ज़रदारी वारो न, पाकिस्तान खपे माना त ही जेके लेफ्ट जूं जेके रसूल पलीअ साहिब जूं धुरियूं, डॉक्टर कादिर वंसी, अयाज़ लतीफ़ अली जो AJP वग़ैरह वग़ैरह, ॿियूं जेके बि मतिलबु सवाइ साईं जेम्स सैद जे फ़िक्र जे बाक़ी जेकी बि सिंध में ॿियूं धुरियूं आहिनि उहे लेफ्ट जूं हुजनि या क़ौमपरस्त, उन्हनि जो ख़्यालु आहे त पाकिस्तान जे रियासत में रही करे असां सिंध जी क़ौमी हक़ ख़ुदि इख़्तियारी जी पॉलिटिक्स कंदासीं ऐं क़ौमपरस्ती जी ॻाल्हि कंदासीं। हाणे मुंहिंजे चवण जो मक़सदु हीअ आहे त उन्हनि जे विच में कॾहिं कॾहिं तमामु वॾो टकराव अची थो वञे। इहो हिकिड़ो फ़िक्री बहस आहे त मूं अॼु जेका ॻाल्हि रखी आहे उहा इहा रखी आहे त जॾहिं फ़िक्री ॻाल्हि अचे, जॾहिं ख़्याल ऐं नज़रिए जी ॻाल्हि अचे त हुन ते नज़रियाती दलील ॾियणु खपनि, उन ते शख़्सी हमला न करणु खपनि, उनखे गद्दारीअ जा सर्टिफिकेट न ॾियणु खपनि, उन ते तौहीन आमीज़ उनजो लाइ रविया न पैदा करणु खपनि। मूंखे इहो जमहूरी हक़ु आहे त मां पाकिस्तान
पाकिस्तान जे सियासत में रही करे सियासत थो कयां या पाकिस्तान खां अलॻि थी मां सियासत थो कयां, इहो मुंहिंजो नज़रियो आहे, इहो मुंहिंजो फ़िक्र आहे। ऐं हिते हर माण्हूअ खे इहा आज़ादी हुजणु खपे पंहिंजी राय रखण जी, पंहिंजी ॻाल्हि करण जी। रसूल पलीअ साहिबु सदाईं जेको आहे पाकिस्तान में रहण करे जी उनजी सियासत कई, उन ते तमामु घणा गद्दारीअ जा लक़ब ॾिना, पर हू पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहियो ऐं आख़िरी दम ताईं क़ाइमु रहियो। तंहिंजे करे हींअर जेको हाणे ताज़ो मामिलो थियो आहे डॉक्टर कादिर मंगसी साहिब वारो, उन में जेको मूंखे महसूसु थियो आहे त डॉक्टर कादिर मंगसी सां नज़रियाती इख़्तिलाफ़ रखी सघजनि था, सियासी इख़्तिलाफ़ रखी सघजनि था, उन सां सियासी हिकमत अमलनि ते इख़्तिलाफ़ रखी सघजनि था। पर उन असां वटि मुसीबत हीअ आहे सिंध में, त सिंध में जेको गैर संजीदा लॾो आहे उनजी तमामु घणी अक्सरियत आहे। हू पोइ बजाए फ़िक्र ते ॻाल्हाइण जे, बजाए ख़्यालनि ते ॻाल्हाइण जे, बजाए आर्ग्यूमेंट ॾियण जे, बजाए दलील ॾियण जे, हू पोइ शख़्सी मुखालफ़त में अचे थो ऐं पोइ उन जे करे पंहिंजो तमामु घणा तज़ाद वधीक पैदा थियनि था। तंहिंजे करे मुंहिंजे जेको अॼु हिन वीडियो रखण जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो इहो आहे त अचो त हिक ॿिए जे ख़्यालनि खे ॿुधूं, अचो त हिक ॿिए जे ख़्यालनि खे दलीलनि सां रद्द कयूं। ऐं पंहिंजो चयो आहे न की शायदि किथे कंहिं आयत में बि आहे त जेकॾहिं एॾा सचा आहियो त पंहिंजा दलील खणी अचो, त दलील ई वाहिद हल आहे, आर्ग्यूमेंट वाहिद हल आहे। उनखां पोइ वक़्तु ऐं हालतूं वाहिद हल न, त इहे सभु इहो हल आहिनि। कॾहिं कॾहिं माण्हू वक़्त ते ऐं हालतुनि ते बि छॾे ॾींदो आहे। तंहिंजे करे हिक ॿिए जे फ़िक्र जो असांखे ख़्यालु रखणो खपे, हिक ॿिए जे ख़्यालनि जो एतिराम करणु खपे, बजाए शख़्सी तनक़ीद करण जे, बजाए शख़्सी हमला करण जे, बजाए हिकिड़ा अलॻि क़िस्म जा हिकिड़ा अहिड़ा कार्टून ठाहे ऐं पोइ इहो करण जे। हा, पॉलिटिकल लीडर पब्लिक प्रॉपर्टी थींदो आहे, पर पब्लिक प्रॉपर्टी मां इहा मुराद न आहे त उन पब्लिक प्रॉपर्टी जी तव्हां तोहीन आमीज़ रहियो, हुन सां अख़्तियार कयो। मां घटि में घटि हिन ॻाल्हि ते एग्रीड आहियां त सिंध जे हर सियासी अॻुवान जी इज़त करणु खपे, चाहे भली हू तव्हां सां केतिरो बि तव्हांजो मुखालिफ़ छो न हुजे। मिसाल इमरान ख़ान आहे, इमरान ख़ान असांजो मुखालिफ़ आहे, मां हुन सां सियासी इख़्तिलाफ़ रखां थो, पर इमरान ख़ान जी बि हिकिड़ी इज़त करणु खपे, सियासी तौरु इज़त करणु खपे। मरियम नवाज़ आहे, बिलावल आहे, पंहिंजो ज़ाती हमलनि करण जे बजाए जेकॾहिं तव्हां सियासत में दलील आणींदव ऐं दलील जी पॉलिटिक्स कंदव, इल्म जी पॉलिटिक्स कंदव, त उनखे तव्हांजो माण्हू ॿुधंदो बि सही, उन ते माण्हू तव्हां सां शामिल बि थींदो। पर जॾहिं सियासत जी पटड़ी ऐं सियासत जे दलीलनि खां लही जॾहिं तव्हां ज़ाती हमलनि ते शुरू थींदो त माण्हू तव्हां खां बदज़न थी वेंदा ऐं माण्हू चवंदा त हिन जो आहे ई जॾहिं ज़ाती दुश्मनी, त पोइ असां हिन सां छो शामिलु थियूं। तंहिंजे करे अॼु जेका हीअ मूं वीडियो रखी आहे उहा इहा रखी आहे त सियासत में ज़ातियात न थींदी आहे, सियासत में ज़ाती हमला न थींदा आहिनि, सियासत में गद्दारीअ जा सर्टिफिकेट न थींदा आहिनि। उहो वक़्तु ऐं हालतूं पाण तय कंदो आहे त केरु गद्दार आहे, केरु मुहिब वतन आहे, केरु हक़ीक़ी जमहूरियत पसंदि आहे। वक़्तु ऐं हालतूं तारीख़ ॾाढी बेरहम थींदी आहे, जेका कहिड़े बि माण्हूअ खे जेको आहे सो उहा छॾे कान थी ॾिए। तंहिंजे करे इहो तव्हां वक़्तु ऐं हालतुनि ते छॾे ॾियो त हू कीअं थो पाण खे सचो साबित करे। सो आख़िरी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हीउ जेको मुंहिंजो पेज आहे, हीउ हिकिड़ो पॉलिटिकल सियासी पेज आहे ऐं पंहिंजो हिते सियासी संजीदा क़िस्म जा बहस थिया आहिनि। मूं हाणे टियों ॾींहुं डॉक्टर कादिर मंगसी साहिब जो इंटरव्यू कयो, उन तमामु घणो मशहूरु वायरल वई, जंहिंजी 1500 शेयर्स थिया। उनखां पोइ 8-10 लख माण्हुनि ताईं उहा वीडियो पहुती ऐं सुभाणे वरी डॉक्टर नियाज़ कालानी साहिब जो मां इंटरव्यू थींदो। ऐं छो त इहे ॿई मुख़्तलिफ़ धाराऊं आहिनि। कादिर मंगसी साहिब जो ख़्यालु आहे त पाकिस्तान में रही करे पॉलिटिक्स करे सघे थी। डॉक्टर नियाज़ कालानी वरी जेको आहे उहो चवे थो त न, पाकिस्तान मतिलबु त उहो सफ़ा अलहदगी पसंदि सिंध देश जी ॻाल्हि करे थो। पर डॉक्टर नियाज़ कालानी मूंखे ख़बर आहे त हू पंहिंजो दलील ॾींदो ऐं आर्ग्यूमेंट ॾींदो ऐं सियासी ॿोली ॻाल्हाईंदो। तंहिंजे करे अचो त मुस्बत बहस कयूं, अचो त दलीलनि सां हिक ॿिए जो एतिराम कयूं ऐं दलीलनि सां हिक ॿिए जी ॻाल्हि खे रद्द कयूं। महिरबानी दोस्तो, उमेद आहे त मुंहिंजूं ॻाल्हियूं मां ज़रूरी न आहे त मुंहिंजी हर ॻाल्हि सही हुजे। जेकॾहिं मां सही हुजां त हिन वीडियो खे शेयर कजो ऐं जेकॾहिं ग़लति हुजां त महिरबानी करे कमेंट्स में मुंहिंजी रहनुमाई कयो। महिरबानी दोस्तो, ख़ुशि हुजो सदाईं।